उमरकोट खां रिपोर्ट आहे डॉक्टर एम लाल वाघाणी ब्यूरो चीफ। गुलाम नबी शाह रोड एक्शन कमेटी जो सॾ ते नारा कैनाल रोड तमीर करण लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। रोड एक्शन कमेटी जे अॻुवाणनि ऐं ॻोठाणनि हाजी आचर मरी, मोहम्मद मरी, अतामोहन मरी, अब्दुल्ला नोहड़ी, अब्दुल वहाब नोहड़ी, एडवोकेट ज़फ़र मरी, अब्दुल मालिक हालेपोटो, फज़ुल समीजो, फैज़ सिंधी, केवल मेंगवाड़, सिकंदर मंगरियो, अमोलक भील ऐं ॿियनि ॻोठाणनि शिरकत कई। ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे मुख़्तलिफ़ ॻोठनि मारवी, रोड़ो कोली, नानजी कोली, कटसमा, मोर कडी, हाजी मंगरी, सिद्दीक नोहड़ी ऐं ॿियनि जे रहवासियुनि जी सफ़री सहूलियत लाइ इहो रोड ठाराए ॾिनो वञे। हिननि चयो त सवें ॻोठ हुजण बावजूदि इन इलाइक़े में कचा रस्ता आहिनि, जंहिं सबबु बरसातुनि में वॾी मुश्किलात पेश अचे थी। चूंडियल नुमाइंदनि खे बार बार चवंदा आहियूं, सिर्फ़ु हा सां हा मिलाए रवाना थी वेंदा आहिनि। एहतजाजी तहरीक रोड जी तामीराती कमु शुरू थियण ताईं जारी रहंदी। हिननि वस वारनि खां मुतालबो कंदे रोड ठाराए ॾियण जी घुर कई आहे। रोड ॾियो, असांजो बुनियादी हक़ आहे। क़ौमी खज़ाने जा पैसा निकिरनि था, तव्हांजे घर मां कोन था निकिरनि जो तव्हां नाराज़ थियो। हीउ असांजो बुनियादी हक़ आहे। इस्लामी कानून बि असांखे रोड ॾिए थो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण रस्ता ॿोहारींदा कंदा परे कंदा हुआ। इस्लामी जमहूरिया पाकिस्तान आहे त पहिरीं इहो रस्तो ॾियो, असांजो बुनियादी हक़ आहे। असांजा आलिम सगोरा चवंदा आहिनि हेॾा कट डिलियार मातूंगे खां वठी सर्वे कंदो त हज़ार ॻोठनि वटि कम्युनिकेशन कोन्हे। ला इल्म अंधो असांखे रखो अथव। असांजा ॿार इल्म कोन्हे वटि गुंगा बोड़ा थी विया आहिनि। तव्हां मिसकिननि सां हेतिरो ज़ुल्म न करियो। सरदार शाह तूं आर्कियोलॉजी जो बि मिनिस्टर आहे, तो सां मुखातिब आहियां। मीडिया वारनि खे चवंदो त साईं तक त असांजो इहा अहवाल पहुचाईं। सरदार शाह तूं आर्कियोलॉजी जो मिनिस्टर आहे, तालीम जो मिनिस्टर आहे। तोखे खुदा करण बाहूं ॿधी अर्ज़ करे दावत ॾियां थो। मिसकिन आहे, बंगलो कोन्हे मूं वटि लारी मोटर कार कोन्हे, कखाणो घर आहे, तोखे पाणी पीआरींदुसि, चांहि जो कोप पीआरींदुसि। मारवी जो मकान आहे, उनमें जाम साक़ी बि आयो। चीफ वज़ीर 88 में जाम साक़ी एडवाइज़र हो वज़ीर आला जो, हू बि आयो, दौरो कई। मोहम्मद कासिम माका बि आयो। तूं बि अच असांजा ॻोठ रस्तो सूरत हालत ॾिसी वञ, स्कूल बि ॾिसी वञ। तूं तालीम जो मिनिस्टर आहे, आउं तुंहिंजे पाड़े जो आहियां। ऐं ॻोठ जो सुबुह जो 8 किलोमीटर खणी गुलाम नबी शाह ईंदो आहे पढ़ाइण जे लाइ। ॿिया काफ़ी माण्हुनि जा ॿार आहिनि, स्कूल कोन्हे। ला इल्म इल्म खां चढ़ी विया आहिनि मथे। हीउ असांजो बुनियादी हक़ आहे। हीउ भक जे तव्हां न ॾींदो त असां अलाह जे बारगाह में बि दरख़्वास्त कंदासीं। पर इन स्टेट जा जेका इंसाफ़ जा अदारा आहिनि, उन्हनि में बि असां पंहिंजो रड़ खणी वेंदासीं। हाणे असीं वेहंदासीं, सुम्हंदासीं कोन पंहिंजे हक़नि जे लाइ। महिरबानी करियो, फौरन हिन माण्हुनि जो असांजो इन रड़ जो नोटिस वठी फौरन टेंडर कराए। गुलाम नबी शाह ही नारा कैनाल पुल आहे, गुलाम नबी शाह जो साईं था ॾेखारियो मीडिया वारा। ही दरिया आहे असांजो महबूब, नारा कैनाल अचे पियो। हिन जी पूछड़ी हाणे थोरे पन ते थी थी सब डिवीज़न फर्स्ट मोरी ते, ऐं हिन ते असीं बीठा आहियूं। हिन खां असांजो मुतालबो आहे 8 किलोमीटर रोड हितां खां ॾियो। 8 किलोमीटर वॾो न आहे, 15-16 करोड़ रुपए जो आहे। पर असां ज़िंदगी लाइ टैक्स ॾियूं पिया। डेली असांजे मथां टैक्सनि जा भरमार आहिनि। गुरबत में ज़िंदगी गुज़ारियूं पिया। पर इहो कम्युनिकेशन बुनियादी असांजा हक़ आहिनि, असांखे प्रोवाइड कयो। जे न थी असांजो जदोजहद ही जंग इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे हिनखे जारी सारी रखंदासीं जेसिताईं असांखे पंहिंजा हक़ नथा मिलनि। बुनियादी रोड खपे, रोड खपे, रोड खपे, रोड खपे, रोड खपे, रोड खपे, रोड खपे। रोड खातिर झेड़ो आ, रोड खातिर झेड़ो आ, रोड खातिर झेड़ो आ, रोड खातिर झेड़ो आ। हुक्मरानो जवाब ॾियो, रोड जो हिसाब ॾियो, हुक्मरानो जवाब ॾियो, रोड जो हिसाब ॾियो। ये अली हसन हिंगोर जो साहब खे त हू हिन रस्ते मां पाण इलेक्शन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में मुंहिंजो आवाज़ु उन ताईं पहुचे थो त हुनखे इन शइ जो नोटिस वठणु खपे। जॾहिं हिन रस्ते मां गुज़री आया असांजे ॻोठ मारवी, उतां गाॾी में चढ़ण महिल अली हसन हिंगोर जो साहिबु इहो असां सां वाइदो करे वियो, तव्हां वञो सुबुह जो वोट पोलिंग स्टेशन में पंहिंजे दिलि व जान सां ॾियो। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। अगरि मूं खटियो त आउं नोटिस वठी कंहिं बि सूरत में आउं तव्हांखे रोड ॾींदुसि। उहो माण्हू अॼु 8 खां 9 महीना थी चुका आहिनि। असां 2-3 दफ़ा हुनजे बंगले ते विया आहियूं, असां हुन सां फ़ोन ते राब्ता कया आहिनि, पर हुन ज़रो बि असांजी हिकु बि ॻाल्हि न मञी आहे।
सो बराए महिरबानी असांजो इहो अली हसन हिंगोरजा साहब खे इहो अर्ज़ु आहे त असां पंहिंजूं मावरूं असां पाण पंहिंजूं मावरूं भेनरूं वठी पोलिंग स्टेशन ते सॼो ॾींहुं उञ बुख मारे करे हुनखे असां जेको आहे सो खटायो। अॼु नोटिस वठण जे लाइ तयारु न आहे। असीं हिनखे चऊं था त महिरबानी कर अली हसन हिंगोरजा साहब यादि कजां, अगरि जे आहे पंहिंजे पीउ जो त ज़रूरु